कारूंजर जबल की कटाई ख़िलाफ़ अवामी एहतजाज जो सिलसिलो जारी है। अॼु सिंधी अदबी संगत मिठी शाख की गॾिजाणी कोठाई वई, जंहिंमें प्यारो शेवाणी, हेमनदास चंदाणी, कृष्ण शर्मा, सत्तार वसंदाणी, शहाबुद्दीन नौड़ी समेत केतिरनि ई अदीबनि ऐं शाइरनि शिरकत कई ऐं उन्हनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे सिंध हुकूमत पारां कारूंजर जबल के पत्थर के कटण लाइ लीज़ू जारी करण वारे फ़ैसिले ते सख़्त तहफ़्ज़ात जो इज़हार कयो ऐं मुतालबो कयो त कारूंजर जबल की कटाई खे रोके कारूंजर के नेशनल पार्क जो दर्जो ॾिनो वञे। यादि रहे त कुझु अरसो अॻु में सिंध हुकूमत कारूंजर जबल की कटाई बाबति लीज़ू ॾियण लाइ इश्तिहार पिणु जारी कयो हो, जेको बाद में अवामी सख़्त रद्दमल अचण बैदि वापसि वरितो वियो हो। पर सिंध हुकूमत जा कुझु वज़ीर अञा ताईं कारूंजर जबल जूं नंढियूं नंढियूं टुकड़ियूं लीज़ ते ॾियण ते ज़ोर लॻाए रहिया आहिनि। पर थरपारकर जा समूरा चूंडियल नुमाइंदा अहिड़े हुकूमती अमल ख़िलाफ़ बिल्कुलु ख़ामोश बणियल आहिनि। नंदलाल लवाणो, इबरत न्यूज़, मिठी, ज़िला थरपारकर।